नाज़रीन, मीरो खान जो नओं ॻोठ ठारो वधू हिन जदीद ज़माने में भी बुनियादी सहूलतन खां वांझियल आहे, जंहिं करे इलाइक़े वासी सख्त तकलीफ़न खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां पेश आहे मुजाहिद सुमरो जी हीअ रिपोर्ट। असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं मीरो खान बरसां ॻोठ नओं ठारो वधो में। उते जे ॻोठण सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं। माल में गंद आहे वॾो, महिरबानी कयो असांखे साफ़ कराइजो। असांजे नंढड़नि ॿारनि में बीमारियूं गंदियूं पैदा थी वियूं, मलेरिया जी बीमारी थी वियूं, मुद्दे जो बुखार थी वियो आहे। असां सां ही ज़ुल्म छो थो कयो वञे? असां कंबर शदाद कोटे डीसीओ खे अपील था कयूं त असांजी मदद कंदा। असां में हित कंहिंजो को कमु थिए ई कोन थो। असां जंहिंखे वोट ॾियूं था उन टाइम हर को हा थो करे, पोइ असांखे कोई ॾिसे बि नथो। असां एतिरी नाजाइज़ी आहे, एॾो ज़ुल्म आहे जो असांजी घिटियूं ईअं गंद थी वियो आहिनि। गिंदो पाणी सॼे शहर जो, तुनिया मोला, वधा मोला, खेड़ा मोला जो पाणी सभु असांजे घरनि में पियो आहे। असां हिकु हिकु ऑफिसर ॾे, हिकु हिकु उहिदेदार ॾे, चूंडियल नुमाइंदे ॾे विया आहियूं। एसी साहब खे त चांडिया महल आहे, नओं ठारो वधे में चांडिया महल आहे, सफ़ा ज़ुल्म लॻो पियो आहे। किनो नालियुनि जो पाणी, ॿार बच्चा बीमार, नंढड़ा वॾा सभु। असां सभिनि खे अपील इहा था कयूं त असांखे सफ़ाई कराइजो, रोड रस्ता असांजा साफ़ हुजनि। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मया टीवी न्यूज़।